द सिंधु वर्ल्ड .com की पेशकश। संस्था बर्पा करण सां सिंधी न ॻाल्हाइण जी मुआफ़ी न मिलंदी। जलसनि में गए सिंधी महिमान घुराइण सां वसो वकारे में वधंदड़ भाषाई रुकावट मिलंदी। खणी अचो चाहे भाषाउनि जा समुंड अथाह न मिटजंदी साहित्य प्यास न सिंधियत सुराह मिलंदी। क्यों मुंहिंजी साराह या नुक्तचीनी महज़ी तव्हांजी ॿोली जी जल जी सदा आज़ाद सटल जे आशारनि में मिलंदी। क्यों मुंहिंजी साराह या नुक्तचीनी महज़ी तव्हांजी ॿोली जी जल जी सदा आज़ाद सटल जे आशारनि में मिलंदी। संस्था बर्पा करण सां सिंधी न ॻाल्हाइण जी मुआफ़ी न मिलंदी। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।